सांगड़ में BISP प्रोग्राम के एजेंट शहबाज खटक ऐं ॿियनि जवाबदारनि पारां हिकु बेवा औरत ज़ाहिदा ख़ासकली खे जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो वियो। मुतासिर औरत ज़ाहिदा ख़ासकली जी फरियाद ते शहबाज खटक, शानी पठान ऐं संदसि ॿियनि साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। रिपोर्टर असलम मरी मूजिबि मंगली थाणे जी हद में चइनि ॿारनि जी माउ हिकु बेवा औरत ज़ाहिदा ख़ासकली सां डिवाइस होल्डर शहबाज खटक, शानी पठान, आसिफ ब्रोही, अबू पोटो ऐं ॿियनि नामालूम वहशी जवाबदारनि जिन्सी ज़्यादती कई। मुतासिर औरत ज़ाहिदा ख़ासकली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं पैसा कढाइण लाइ वयसि त मूंखे चयाईं त हिते तमामु घणी रश आहे। तूं शाहिद अली पठान जे बैठक ते वञी उते डिवाइस जे ज़रिए पैसा कढी था ॾियूं ऐं आऊं राति जो 9 वॻे शाहिद पठान जे बैठक ते वयसि त हुन मूंखे ग़लति हरकत करण जे लाइ मजबूर कयो त मूं इनकार कयो। मुंहिंजे इनकार ते शहबाज खटक पिस्टल कढी ज़बरदस्ती मूंखे शराब पियारी। 6 वेशी जुआ बदिरां सॼी राति मुंहिंजी इज़त लुटंदा रहिया। ज़ाहिदा ख़ासकली ॿुधायो त हू इंसाफ़ लाइ पुलिस वटि 4 ॾींहनि ताईं धका खाधा पर केस दाख़िल न कयो वियो। जॾहिं मीडिया ते ख़बर हाईलाइट थी त मंगली पुलिस केस दाख़िल कयो, जॾहिं त पुलिस मुतासिर औरत जो मेडिकल करायो। जांच लाइ इंस्पेक्टर वली मोहम्मद खे मुक़रर कयो वियो। इंस्पेक्टर वली मोहम्मद जो चवणु आहे त जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करे संदसि मेडिकल कराईंदासीं, जॾहिं त अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे।